मलीर मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क जे रिपोर्टर मुश्ताक गबोल मूजिब क़ौमी शहरा भरिसां क़ाइम यूसुफ अरफाणी ऐं आरब पावर ॻोठ ते सुबुह सवेर एंटी इंक्रोचमेंट MDA रेवेन्यू अमलदारनि चढ़ाई शुरू करे ॾिनी। इतलाउ ते सवें ॻोठाणा गॾु थी विया। सख़्त मज़ामत इंतज़ामिया शेलिंग सबबि मुनीर अहमद आरफाणी, शेर अहमद आरफाणी, अयूब पावर, ओसमान खान, मुस्तफ़ा कंबो समेत 5 ॻोठाणा ज़ख़्मी थी पिया। ॻोठाणनि जो इंतज़ामिया ते पथराव, इंतज़ामिया वापसि थी वई। उन मौक़े ते मीडिया सां ॻाल्हाईंदे PP अॻवान अख्तर आरफाणी, याकूब ख़ासखेली, सैयद खुदाॾिनो शाह, सिकंदर पावर, मंसूर आरफाणी ऐं ॿियनि चयो त पाकिस्तान खां अॻु जा आबाद आहियूं। अंग्रेज़नि जे दौर बरतानिया हुकूमत जा ॾिनल काग़ज़ बि मौजूदु आहिनि। हिननि चयो त यूसुफ आरफाणी ऐं आरब पावर ॻोठ खे ढाहे कुझु धुरियूं पंहिंजा मक़सद हासिलु करणु चाहिनि थियूं।